संगति जीए शाह सचल सामी जी बोली नव न्यापो प्रोग्राम से मां वीना श्रृंगी अवां जी खिदमत में हाजिर आहियां। 2 अक्टूबर जी तारीख़ हिंद जे इतिहास में अहम जाइ बालारे थी। न सिर्फ हिंद जे इतिहास में पर आलमी अमन में जे तारीख़ में भी सुनहरी लफ्ज़न में यह तारीख़ दर्ज आहे। 2 अक्टूबर ते पोरबंदर में महात्मा गांधी जो जन्म थियो। अहिंसा जे पुजारीअ जो अॼु जॾहिं दहशतगर्दी ऐं अफरा तफरी जो माहौल आहे, अहिड़े वक़्तु महात्मा गांधीअ जे अमन जे पैगाम जी सख़्त ज़रूरत आहे। अॼु असीं ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं हुन ते। कुझु अर्सो पहिरीं मुंहिंजो साबरमती आश्रम में अहमदाबाद वञणु थियो। साबरमती नदीअ जे किनारे ते शांत माहौल में हीअ आश्रम आहे ऐं उते कुटियाऊं ठहियल आहिनि जिते महात्मा गांधी ऐं दुनिया जा मुख़्तलिफ़ अॻुवान अची उते रहंदा उन्हनि सां मिलण जे लाइ। त पेश आहे प्रोग्राम अहिंसा जो पुजारी महात्मा गांधी। हिकु दफ़ो वरी अव्हांखे गांधी जयंती जो वाधायूं हुजनि। वैष्णव जन तो तेने कहिए ओ वैष्णव जन तो तेने वैष्णव जन तो तेरे कहिए जे पीड़ पराई जाने रे। वैष्णव जन तो तेरे कहिए जे पीड़ पराई जाने रे। पर दुखे उपकार करे उपकार करे तोए मन अभिमान ना आने रे। वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ पराई जाने रे। आरज़ुआ या इलाही हिंद शल आज़ाद थे, हिंद शल आज़ाद थे, फरियाद जो को दाद थे। हिंद आज़ाद थियो, आज़ादी जे परवाननि जे कुर्बानीनि रंग लाथो। नओ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अव्हां खे गांधी जयंती जूं शुभकामनाऊं हुजनि। अॼु जे दौर में अहिंसा जी पुजारी महात्मा गांधी जे अमन ऐं शांति जे पैगाम जी सख़्त ज़रूरत आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी पंहिंजे मातृभाषा में तालीम पिराइण जो दर्श ॾिनो आहे। राष्ट्रपिता खे सभ खां वॾो ट्रिब्यूट इहो थींदो त पंहिंजी मातृभाषा में ॿारनि खे तालीम ॾियो। ऐं अॼु जॾहिं दुनिया अफरा तफरी ऐं दहशतगर्दी जे माहौल सां मुंहुं मुक़ाबिल आहे, अहिड़े वक़्तु महात्मा गांधीअ जे अहिंसा ऐं अमन वारे पैगाम खे आम ताईं पहुचायूं। ऊच नीच, मज़हबी भेदभाव, नफ़रतुनि खां किनारो करे प्रेम, भाईचारे, अमन, शांति जे पैगाम खे घर घर पहुचायूं। इहा अहिंसा जे पुजारी ग़रीबनि जे मसीहा लाइ गांधी जयंती जे मौक़े ते शानदार भेटा थींदी। साबरमती आश्रम 2 भेरा ॾिसण जो मौक़ो मिलियो। हिन साल मार्च में ॿिया आश्रम ॾिसण जो मौक़ो मिलियो। गांधी जी साल 1915 में विलायत खां वापसि वतन भरिया ऐं 1948 ताईं संदनि ज़िंदगी जो सफ़र रहियो। आज़ादी जे हलचल में 2100 ॾींहं जेल यात्रा कई। गांधी जी मथां 12 भेरा हमला कया विया, 4 भेरा ॾखण अफ्रीका में ऐं 8 भेरा हिंदुस्तान में।
साबरमती नदी जे किनारे ते आश्रम क़ाइमु कई। इन खां अॻु कूच बिहार में मसवाड़ी जाइ वठी 1915 में आश्रम शुरू कई हुई। साबरमती 1917 खां 1930 ताईं गांधी जी इहा एड्रेस हुई जितां आज़ादी जी तहरीक हलाई। दुनिया जे केतिरनि अॻुवाणनि इते अची साणुनि मुलाक़ात कई। भूदान तहरीक जे अॻुवाण विनोबा भावे जे बि हिते कुछिया आहे ऐं विलाय जे हिक नेवी ऑफिसर जी धीअ संदन उसूलनि खां मुतासिर थी साबि हलचल में उन्हनि सां जुड़ी वई, जंहिंखे बापू मीरा जो नालो ॾिनो। 1920 में गुजरात विद्यापीठ जो पायो विधो। साबरमती आश्रम 17 जून 1917 में क़ाइमु करणु उन्हनि शुरू कई आहे, उनजो पायो विधो ऐं आश्रम में सुबुह शाम प्रार्थना करण जो उन्हनि जो नियम हो। साबरमती आश्रम मां लूण जे सत्याग्रह दांडी मार्च जी शुरूआत कई। इन आश्रम मां ई अंग्रेज़ हुकूमत ख़िलाफ़ सिविल डिसओबीडियंस जी उन्हनि शुरूआत कई। इन आश्रम में गांधी जी सां मिलण लाइ दुनिया जा केतिरा अॻुवाण हिते पहुता, जंहिंमें सरहदी गांधी ऐं ॿियूं शख़्सियतूं शामिल हुयूं। आर्तवार सुबुह खां सूमर ताईं मौन विर्त रखंदा। सिर्फ़ु हिकु भेरो जॾहिं संदन क़रीबी शख़्सियत मगनलाल वफ़ात कई त इन जे कुटुंब सां परचानी करण वक़्तु इन नियम खे पासीरो कयो। देशवासियुनि खे पंहिंजे मुल्क जे पोरियतनि खे रोज़ी रोटी मुयसरु कराइण लाइ खाधी वापराइण जो सॾु ॾिनो। गांधी जयंती जे मौक़े ते खाधी भंडार खाधी ऐं ॿियनि घरेलू इस्मनि जो विकिरो डिस्काउंट ते ॾींदी आहे, जीअं मकानी हुनरनि ऐं कारीगरनि खे हिमथायो वञे। चरखो अलामत आहे देसी हुनरनि खे हिमथाइण ऐं विदेशी शयुनि जे वापराइण खां किनारो करे मुल्क में तयारु कयल शयुनि खे वापराइण जी अलामत। ग़रीबनि खे रोज़ी रसाईंदो चरखो, उघाड़ा हज़ारे ढकाईंदो चरखो। साबरमती आश्रम में जीअं मूं ॿुधायो त वञण जो हिन साल बि इन जूं कुझु झलकियूं अमस नओं नियापो प्रोग्राम में वंडींदसि। हिकु दफ़ो वरी गांधी जयंती जूं शुभकामनाऊं पेश कंदे नओं नियापो जे ईंदड़ प्रोग्राम ताईं अमां खां इजाज़त वठी रही आहियां। सदाईं गॾु। वैष्णव जन तू तेने कहिए, ओ वैष्णव जन तू तेने कहिए, वैष्णव जन तू तेने कहिए, जे पीड़ पराई जाने रे। वैष्णव जन तू तेने कहिए, जे पीड़ पराई जाने रे। पर तुझे उपकार करे तोए, पर तुझे उपकार करे तोए मन अभिमान ना आने दे। वैष्णव जन तू तेने कहिए, पीड़ पराई जाने रे। सकल लोक मां सहुने वन, सकल लोक मां सहुने वन, निंदा न करे के नीरे, निंदा न करे के नीरे। वाचता मन निश्चल राखे, वाचता मन
पावन जननी तेरी रे, वैष्णव जन तो देने कहिए, पीड़ पराई जान रे। साबरमती आश्रम में असीं दाख़िल थिया आहियूं ऐं ॿाहिरि आश्रम रोड हिते बोर्ड लॻल आहे सभिनी भाषाउनि में, लैंग्वेजिस में। गेट वटि जीअं तव्हां एंटर कंदासीं त असांखे भारतीय भाषाऊं जेके आहिनि उन्हनि सभिनीनि में भाषाउनि में लॻल आहे। उर्दू में बि आहे, सिंधी में बि आहे ऐं हींअर असीं अंदरि दाख़िल थिया आहियूं आश्रम जे, त मां थोरो तव्हांखे जीअं ई दाख़िल थियूं था पहिरीं गेट ते ऐं उनखां पोइ अंदरि अची करे पार्क आहे ऐं ही जेके आहिनि शुरू में ई गेट ते ही लॻल आहिनि। द ग्रेट अहिंसा नोबल ऑफ इंडिया, अहिंसा के महान भारतीय प्रतीक हिंदीअ में लिखियलु आहे। I do not want my house to be well in on all sides and my windows to be stuck. I want the culture of all the lands to be blown about my house as freely as possible, but I refuse to be blown off my feet by any. ऐं हिते सॼो उन्हनि जो ज़िंदगी जे सफ़र जो बयानु आहे। मोहन टू महात्मा, मोहनदास करमचंद गांधी, पहिरीं वारे दौर जो, जवानी जो, उनखां पोइ शादी ऐं ॿिया विलायत में पढ़ाई जो सॼो जेको आहे सो हिन ज़रिए दर्शायो वियो आहे। आश्रम क़ाइमु करण जो वीचार संदन मन में कीअं आयो, हीउ उन में लिखियलु आहे। ऐं गांधी चूज़ टू एस्टेब्लिश हिज आश्रम एट अहमदाबाद, ऐं गांधी जी इहा पहिरीं आश्रम आहे साबरमती आश्रम। हिते संदन कोट जेको आहे सो अंग्रेजी में भी लिखियलु आहे ऐं हिंदी में भी। अगर खून बहाना ही है तो वह अपना ही हो, आओ बिना किसी के हत्या किए हुए हम शांति और साहस से मरे। स्कूली ॿार जेके आहिनि गांधी आश्रम ॾिसण आया आहिनि। ऐं ही सभु उन्हनि शख़्सियतुनि जी तस्वीरूं आहिनि जिन हिते आश्रम जो दौरो कयो आहे। कुझु मां तव्हांखे ॾेखारियां थी। मार्टिन लूथर किंग जी तस्वीर आश्रम जे अंदरि दाख़िल थी रही। मां तव्हांखे सरसरी नज़र जेका आहे उन ते विझंदा हलंदासीं। ऐं ही जॾहिं गोली लॻनि वफ़ात जो आहे उहा प्रोसेशन जी तस्वीर आहे।
ये कुछ प्रेस कटिंग्स मुख्तलिफ अखबार जी। एक गांधी, एक कस्तूरबा। माउ पीउ जो आहे त मुंहिंजी माउ जेका हुई बिना प्रार्थना जे न खाईंदी हुई ऐं पीउ जे नाले त उहो शॉर्ट टेम्पर हो। महात्मा गांधी जा हस्ताक्षर आहिनि ऐं अंग्रेजी में लिखियो अथऊं, हिंदी में लिखियो अथऊं। मेरा जीवन ही मेरा संदेश है।